वरसाण कचेवार इलाक़े दुरानी महल पुलिस थाणे जी हद ॻोठ जीअं जागीराणी में जागीराणी बिरादरी जी ॿिनि धुरियुनि विच में छुपाए माल जी फुर तां हलंदड़ पुराणी तकरार तां झेड़े में फायरिंग जे नतीजे में नौजवान 22 वरनि जो सिराज अहमद जागीराणी क़तल थी वियो, जॾहिं त फायरिंग में फज़ल मोहम्मद जागीराणी पिणु ज़ख़्मी थियो। ॿिन्ही धुरियुनि में छिकताइण वारी सूरताल पैदा थी हुई, जॾहिं त एतिरा बावजूदि कंहिं बि थाणे जी पुलिस वाक़े वारे हंधि न पहुती। खैरपुर जे ज़िले चेयरमैन शहरियार खान वसाण गंबट में सिंध हाउस पहुची पीपी अॻवान हाजी अब्दुल लतीफ़ शेख सां मामे ऐं मासीअ जी वफ़ात ते तज़ियत कई ऐं गहरे ॾुख जो इज़हार कयो। इन मौक़े ते शहरियार वसाण साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त तब्दीली सरकार अवाम खे महांगाई जे धुबण में फासाए छॾियो आहे। हुनजे तो मुल्क जो अवाम हाणे इमरान ख़ान जे कयल ऐलाननि ते अमल दरामद न थियण करे मायूसी जो शिकार आहे। शहरियार खान वसाण जो वधीक चवण हो त ज़िले में तरक़ियाती रिथाऊं जारी आहिनि। शहजादकोट जे सरकारी अस्पताल में डॉक्टरनि दवाउनि जी खोट ख़िलाफ़ सियासी समाजी इतिहाद पारां अलामती बुख हड़ताल कई हुई। अस्पताल में मुख़्तलिफ़ शोबनि जे माहिर डॉक्टरनि, लेडी डॉक्टर ऐं दवाउनि समेत ॿिनि वॾिनी सहूलियतुनि जी खोट तोड़े सिंध हुकूमत जे चूंडियल नुमाइंदनि जी बेध्यानी ख़िलाफ़ सियासी समाजी इतिहाद पारां शुरू कयल मरहलेवार तरीक़े जे सिलसिले में 3 ॾींहनि वारी बुख हड़ताल जे पहिरें ॾींहं ते कोटू मोटू चौक ते कैंप क़ाइमु करे बुख हड़ताल कई वई। हड़ताल में शहर जे सियासी समाजी ऐं कोम्पलस पार्टियुनि जे कारकुननि ऐं मोअज़िज़ शहरियुनि वॾे अंग में शिरकत कई। इन मौक़े ते सियासी समाजी इतिहाद जे कन्वीनर ऐं SDP अॻवान कामरेड हयात ने, SUP अॻवान पीरबख्श भट्टी, शीन बे अॻवान वज़ीर अली खोसी ऐं ॿियनि चयो त 4 लख आबादी वारे शहर में सिर्फ़ हिकिड़ी सरकारी अस्पताल आहे, पर अस्पताल में का बि सहूलियत मौजूदु न आहे। इन्हनि मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी मसइला हल करे ग़रीबनि खे सिहत जूं सहूलियतूं ॾिनियूं वञनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk